नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल ते जंहिंजो नालो आहे मुंबई जो सिंधी। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अधिक मास जे बारे में। जी हाँ, अधिक मास जे बारे में कि अधिक मास छा आहे ऐं कॾहिं खां चालू थो थिए ऐं कॾहिं ख़तमु थो थिए। अधिक मास जो नालो कीअं पियो पुरुषोत्तम मास। ऐं मां ॿुधाईंदुमि तव्हांखे हिन टाइम ते छा करणु खपे ऐं छा न करणु खपे। ऐं कथा ॿुधाईंदुमि पुरुषोत्तम मास जी। तव्हां अगरि मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ताकी तव्हांखे अचण वारी नोटिफिकेशन जी जानकारी मिलंदी रहे। त अचो त शुरूआति त कयूं अधिक मास जे बारे में। अधिक मास छा आहे ऐं कॾहिं आहे? हिंदू पंचांग जे अनुसार 2020 में 18 सितंबर खां 16 अक्टूबर ताईं अधिक मास यानी मल मास या सिंधीअ में अगरि चऊं त धर्माउ महीनो आहे। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, सिज खे हिकु साल पूरो करण लाइ लॻभॻि 365 ॾींहं लॻंदा आहिनि ऐं चंड खे 355 ॾींहं लॻंदा आहिनि। सिज ऐं चंड जे विच में 10 ॾींहंनि जो फ़र्क़ु हूंदो आहे हर साल ऐं 3 सालनि में हिकु महीने जो बराबरि थी वेंदो आहे। हिन अंतर खे मिटाइण लाइ हर 3 सालनि में हिकु मास जोड़ियो वेंदो आहे जंहिंखे अधिक मास चइबो आहे। हिन खे मल मास बि चइबो आहे ऐं अगरि सिंधीअ में चऊं त धर्माउ महीनो। हाणे असां ॾिसूं मल मास कीअं ठहियो पुरुषोत्तम मास। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, हर राशि ऐं मास खे हिकु स्वामी आहे पर मल मास जो कोई स्वामी न आहे। हिन करे हिन टाइम ते को बि शुभ कार्य न कबो आहे। हिन जे करे हिन मास खे मलमास चइबो आहे। हे ई कारण हा जेको मलमास दुखी थी वियो ऐं भॻवान विष्णुअ जे शरण वियो ऐं चईं, भॻवान हर को मुंहिंजो अपमान ऐं तिरस्कार पियो करे, तंहिं करे मां हिते ई आयो आहियां। भॻवान खे दया अची वई ऐं भॻवान पंहिंजो नालो पुरुषोत्तम यानी जेको पुरुषनि में सभिनि खां उत्तम आहे, हे नालो मलमास खे ॾिनो ऐं हिन कारणवश मलमास खे असां हाणे पुरुषोत्तम मास नालो पियो। हाणे असां ॾिसूं था पुरुषोत्तम मास में असांखे छा कबो आहे ऐं छा कोन कबो आहे। शास्त्रनि में लिखियो आहे कि हिन महीने ते विर्त, उपवास, दान, पूजा, यज्ञ, हवन ऐं ध्यान करण वारा प्राणी पापनि खां मुक्त थी पुण्य पाईंदा आहिनि। हिन महीने में दान कयल 1 रुपयो बि तव्हांखे 100 दफ़े जो फ़ाइदो ॾींदो आहे। हिन करे हिन महीने में दान पुण्य करणु जाम ज़रूरी आहे। हिन महीने में श्री कृष्ण कथा, भागवत, राम कथा, विष्णु सहस्त्र नाम या जप करणु ऐं भॻवान जो नालो खणंदव त जाम तव्हांखे फ़ाइदा थींदा। अगरि तव्हां भॻवान जे नाले खां हिकु माला बि जपी त हुन जो फ़ाइदो 1000 गुना थींदो। त आशा आहे कि तव्हां हिन महीने जो जाम फ़ाइदो वठंदा
ऐं भॻवान श्री कृष्ण, श्री राम, विष्णु भॻवान जा नाला वठंदा, हुननि जा ग्रंथ पढ़ंदा ऐं हे महीनो सफल कंदा पंहिंजे जीवन में। अच्छा, त हाणे छा न कबो, हिन महीने में तव्हांखे को बि शुभ कमु न करिणो आहे। त अचो त असां ॿुधूं हाणे पुरुषोत्तम मास जी हिकु कथा। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, हिरण्यकश्यप खे भॻवान ब्रह्मा जो वर हुयो। हुनखे न शस्त्र न अस्त्र विनाश करे सघंदो हुनजो, न को ॾींहं जो न को राति जो मारे सघंदो, न को प्राणी न को जानवर हुनखे मारे सघंदो। ऐं हिन मां हिकु ॿी शर्त हुनजी हे हुई कि मां तव्हांजे ठाहियल 12 महीननि में हिकु बि महीननि में न मरां। त हे ई कारण आहे कि भॻवान अधिक मास जो महीनो ठाहियो। अधिक मास में हिरण्यकश्यप खे मारे वियो भॻवान नरसिंह द्वारा। त हे हुई महिमा पुरुषोत्तम मास जी। त जीअं मां तव्हांखे ॿुधायो, हिन महीने में तव्हां जाम फ़ाइदो वठी था सघो ऐं पंहिंजो परलोक सुधारे था सघो। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, दान पुण्य, नालो जपी भॻवान जो, ग्रंथ पढ़ी भॻवान जा ऐं ध्यानु ऐं जप करे करे तव्हां पंहिंजो परलोक सुधारे था सघो। त आशा आहे तव्हांखे हे वीडियो वणियो हूंदो। ऐं अगरि तव्हांखे हे वणियो त लाइक कयो, सब्सक्राइब त ज़रूरु कयो ऐं शेयर ज़रूरु कयो, ताकी पुरुषोत्तम मास जे बारे में सभिनि खे ख़बर पए। त मिलूं था नेक्स्ट टाइम। तेसिताईं जय झूलेलाल।